गॾा में गुलशन मेमार पुलिस जी हद कोइटा अल मक्का होटल ते मज़दूरी कंदड़ सिंधी नौजवान माजिद अली ओगाही जॾहिं त होटल खां मोकिल करे पंहिंजी 10 साला सोट इरशाद अली सां गॾु 10:30 वॻे अलहमद टाउन गुलशन मेमार घर अची रहियो हुयो त मोटरसाइकिल सवारनि रोके वरितो। पुठियां ईंदड़नि कार सवार हथियारबंदनि संदनि ॿिन्ही ॼणनि खे मुबैना तौरु खंबे कार में विधो। थोरे पंध खां पोइ इरशाद अली खे कार मां लाहे फिटो करे नौजवान माजिद अली ओगाही खे मुबैना तौरु अगवा करे खणी विया। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे माजिद अली जे वालिद ग़ुलाम मुस्तफ़ा ओगाही ॿुधायो त असांजी कंहिं सां बि दुश्मनी नाहे, मुंहिंजे पुट खे अगवा कयो वियो आहे। उन चयो त असां ग़रीब मिसकीन माण्हू आहियूं, मुंहिंजो पुटु होटल ते मज़दूरी कंदो आहे, जंहिं करे असां 2 वेला पेट पालियूं था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।